खान थी रमज़ान भी वियो शवाल भी वियो ज़ुल्क़द भी वियो हाणे त ज़ुल्हज आयो आ साईं मेहरबानी कयो मूंखे मसलो समझायो पाण फरमाए भेणा तूं त सफ़ा को चटो आ अरे ही ज़ुल्हज जो महीनो हिन महीने में हाजी हज ते वेंदा बैतुल्लाह जो तवाफ कंदा नबी साईं जे रोज़े जी ज़ियारत कंदा मिनाई अरफात जी मैदान में इहराम वाली हालत में रब को माफ़ी वठंदा हिन महीने में हाजी वञो ते मिना में शैतान के पत्थरियूं हणंदा शैतान सां मुक़ाबिलो कंदा तू वरी हिन महीने में तलाक जो कम शैतानी कम थो करी कुछ त हया कर हर महीने में तलाक जो तो साईं के साईं मुंहिंजी तौबा साईं मूंखे ख़बर कान ये माफ़ कजो भला ही महीनो गुज़रे ये हलियो वरी मुहर्रम भी हो सफ़र भी हो वरी रबीउल अव्वल में आयो साईं जन के चई साईं ज़ुल्हज भी हो मुहर्रम भी हो सफ़र भी हो हाणे त मसलो समझायो ज़ाल सां ठाव थे कोन तो मेहरबानी कयो मूंखे मसलो समझायो त तलाक ॾियांसि त साईं जन अब्दुल्ला फरमाए भेणा तू त सफ़ा को जाहिल अनपढ़ियल अरे ही रबीउल अव्वल जो महीनो हिन महीने में असांजे साईं जी विलादत थी आ ही महीनो त खुशीअ जो महीनो ही महीनो त शुक्राने जो महीनो आ हिन महीने में त नफ़िल पढ़जन छो त हिन महीने में जेको असांजो साईं आयो दुनिया के गंढण जे लाइ आयो तू वरी छिनण वारो कम थो करी नबी साईं गंढण जे लाइ आया तू वरी हिन महीने में तलाक जो कम छिनण वारो चई साईं मां तौबा कई साईं मूंखे ख़बर कान्हे ये हलियो वरी महीने ॿिनि महीननि खां पोइ मिठाईअ जो दॿो बि साईं जन वटि खणी आयो पाण फरमायूं फ़क़ीर ई छा आहे चई साईं हूअ ज़ाल जेका डिंगी ही जंहिंसां ठाव थिए ई कोन पियो अल्लाह हुन मां मूंखे पुट ॾिनो आहे हाणे जहरिया तहरिया हाणे कोन छॾींदोसांसि सभु अंगल हिन जा बर्दाश्त कंदुसि चई साईं हाणे कोन छॾींदोसांसि हाणे जहरिया तहरिया सभु हिन जा सभु चओ सुभान अल्लाह मौलाना करीम बशीर दादू जो उन को हिकिड़े माण्हू मसलो पुछियो साईं रमज़ान में या रबीउल अव्वल में या ज़ुल्हज में तलाक न ॾिबी आहे छा मौलाना त चयो तलाक त हर महीने में ॾिबी आहे पोइ इहो सॼो वाक़ियो ॿुधाईंसि साईं मौलाना अब्दुल्ला बेराई साहब हिन नमूने सां हिन फ़क़ीर दरवेश खे ईअं मोटाए छॾियो त मौलाना करीम साहब जे अखियुनि मां पाणी वही आयो चई पुट इल्म पढ़िया असां पर इल्म खे सम्झो इन्हनि बुज़ुर्गनि असां जहिड़े मौली वटि अचे हा उन महिल चऊं साहब हिन नमूने सां घरवारी खे तलाक ॾेई करे घर मां कढीसि छिनबो न साईं जेतिरो थी सघे माण्हू ॻंढे असां त उन पैगंबर जा ग़ुलाम आहियूं उन मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं जंहिं उन माईअ सां बि ॻंढियो आहे जेका रोज़ानो मुझे साईं जे रस्ते ते कंडा उछलाईंदी ही साईं जन के गालियूं ॾींदी ही नबी साईं जे खिलाफ शेर चवंदी ही जॾहिं बीमार थी पई हदीस में अचे थो साईं जन पंहिंजे साहबा सां गॾिजी करे उन कुरारी माई जे दरवाज़े ते आया उन जी अयादत करण जे लाइ उन जी न्याणी दरवाज़े ते बीठी जॾहिं साईं जन ते जो नज़र पियसि डोरी वञी पंहिंजी माउ खे चई आ उम्मी कद जा मुहम्मद मा असहाब ओ अम्मा अॼु ख़ैर न आहे जंहिं मुहम्मद खे तूं गारियूं ॾींदी हुई जंहिं नबी जे रस्ते ते तूं कंडा उछलाईंदी हुई अॼु ओ नबी पंहिंजी जमात सां गॾिजी करे तुंहिंजे दरवाज़े ते बीठो अथई अॼु अलाए कहिड़ो नबी तोखां इंतकाम वठंदो पर हाओ सोना नबी तुझे अखलाक तो कुर्बान हाओ सोना नबी तुझे सीरत तो कुर्बान अजो के दौर में तुझो मुझो दुश्मन बीमार थे हा तू ऐ मा चौसा सही मोहजी पिटई पारा तो थस मा मोतबर मा पुतल मानू जेको मुझो दुश्मन हूंदो ईअं ई मरंदो प्रभु दो मुसलमानो नबी से उन्हें कुरारी माई के मयार भी कौन था जल मेरो तानो भी कौन था जल फरमायूं अल्लाह रसूल के अयतु हल मिस्कीना ओ अम्मा कुरारी परेशान थियण जी जरूरत ना है हैरान थियण जी जरूरत ना है मता तू समझी त मां तोखां इंतकाम वठण आयो हा
अज नबी तोखों बदलो वठण आयो आ बल्कि तोखे दुआ जगाई तुझी अयादत करण जे लाइ आयो। माई रोए थी दारू कतार सही मां तव्हां जे रस्ते ते कंडा उछलाईंदी हुअसि, मां तव्हां खे गारियूं ॾींदी हुअसि, मां तव्हां जे खिलाफ शेर चवंदी हुअसि। नबी साईं फरमायो गारियूं ॾियण कंडा उछलाइण तुंहिंजो अखलाक, पर दुश्मन जी अयादत करण ऐं उनखे दुआ ॾियण ही मोहम्मद जो अखलाक। त यादि रखो मुस्लमानो, जेको स्टेज ते बीह करे मुस्लमाननि खे गारियूं ॾे यो अबू जहल जो अखलाक आ, पर जेको स्टेज ते बीह करे दुश्मन खे दुआ ॾे ही मोहम्मद जो अखलाक आ। असांजो नबी त गंढण जे लाइ, हा बाक़ी दीन ख़ातिर कावड़ हुजे, दीन ख़ातिर अल हुब फिल्लाहि वल बुग़्ज़ फिल्लाह, मोहब्बत भी अल्लाह ख़ातिर, दुश्मनी भी अल्लाह ख़ातिर। हाणे तुंहिंजे भाउ जी शादी आ, तुंहिंजे पुट जी शादी आ, उन शादी में दूल्हा आया, शरनाइयूं आयूं, बाजा आया, बैसरियूं आयूं, रागी आया, फनकार आया, कंजर ऐं कंजरियूं आयूं। हाणे तोखे इन शादी में वञणो न आहे, भली तुंहिंजो भाउ हुजे, भली तुंहिंजो पुट हुजे, भली तुंहिंजो घाटो यार ऐं दोस्त हुजे, इन शादी में तोखे वञणो न आहे। जेकर तूं इन शादी में, जंहिं शादी में दूल्हा ऐं शरनाइयूं, बाजा ऐं बैसरियूं, कंजर ऐं कंजरियूं, फनकार ऐं अदाकार आया, जेकर तूं इन शादी में पंहिंजे माई खे वठी करे पोते पोइ जेका लानत हुन ते उहा लानत तो ते। हा साईं इते वञणो न आहे, भली भाउ हुजे, इते छिनणो। दुआ कुनूत पढ़ंदा हो नी, दुआ कुनूत में छा आहे, व नखल आहे नखल व नखल व नतरुक मन यफजुरुक। दुआ कुनूत में ही निमाज़ी रब सां वाइदो थो करे, व नखल व नतरुक, नखल व तला खला, खला चइबो आहे जूते खे लाहे उछलाइण। ही निमाज़ी निमाज़ में रब सां वाइदो थो करे, मुंहिंजा परवरदिगार जेको तुंहिंजे सुहिणे नबी जी शरीयत जी खिलाफ वर्जी कंदो, शादी में गमी में मां उन सां अहिड़ो बाइकाट कंदुसि जीअं जूते खे लाहे उछलाइबो आहे, ईअं उनखे उछलाए फिटो कंदुसि। खला जी माना इहा आहे, जीअं अल्लाह से हज़रत मूसा नबी खे हुकुम फरमायो फखला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। ओ मुंहिंजा मूसा नबी पंहिंजे जूतनि खे लाहे, छो त तूं पाक वादी तुआ में बीठो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तूर सीना जबल ते हुकुम थियो त पंहिंजे जूतनि खे लाहे, पर आओ सोना नबी तुंहिंजे मक़ाम तो कुर्बान, तुंहिंजे शान तो कुर्बान। मुसलमानों जरा असांजो सोनो नबी सतन आसमाननि खां मथे अर्श अज़ीम ते पहुतो, साईं जन पंहिंजे जूतनि खे लाहिनि पिया। अल्लाह साईं फरमाओ मुंहिंजा सोना नबी तूं पंहिंजी जूती मुबारक खे लाह न बल्कि पंहिंजे जूती सुधो आ। हज़रत मूसा ऐं असांजे नबी में इहो फ़र्क़ु। हज़रत मूसा खे तूर सीना ते हुकुम थियो त पंहिंजे जूतनि खे लाह, पर असांजे नबी खे अर्श अज़ीम ते हुकुम थियो सोना जूतनि सुधो आ। हज़रत मूसा खे मौजज़ो हुयो जो पंहिंजे हथ खे गिरेबान में विझी करे ॿाहिरि कढंदो हुयो त सिज वांगुरु चिमकंदो हुयो। अल्लाह से फरमाइसो उसलुक यदक फी जैबिक तखरुज बैज़ा मिन गैरि सू। ओ मूसा पंहिंजो हथ पंहिंजे गिरेबान में विझी करे ॿाहिरि कढंदे त जीअं सिज चिमकंदो आहे ईअं पियो चिमकंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वॾो मौजज़ो हुयो, पर हा सोना नबी तुंहिंजे मौजज़े तूं कुर्बान। नबी से वटि हिकिड़ो साहबी वेठो आहे, बारिश पइजी वई आहे, ऊंदाही थी वई आहे। नबी से खे आज़ू कई से ऊंदाही बि थी वई आहे, घिटीअ में गप बि थी वई आहे। हाणे मां घर कीअं वञा? पाण फरमाया लठ मूंखे ॾे। सभु चओ सुभान अल्लाह। साहबी फरमाए थो मां साईं जन खे जो लठ ॾिनमि, साईं जन उन ई वक़्त में मूंखे लठ जो उछलाए ॾिनी त उहा मुंहिंजी लठ ईअं पई चिमके जीअं ट्यूबलाइट चिमकंदी आहे। मां उन लठ जी रोशनीअ ते वञा पियो त ॿियो हिकिड़ो साहबी मूंखे मिली वियो त यार मूंखे बि वठियूं हल।
वो भी मूंसां गॾो ने रोशनी ते अचे पियो। अॻिते जो पहुतासीं त हुन जो रस्तो जुदा, मुंहिंजो रस्तो जुदा। त मूंखे चई यार हाणे मूंखे पंहिंजे घर छॾे आने रोशनी ते। त हुन साहब बि चयसि यार तूं पाण वारी लठ हिन मुआरी लठ सां मिला। साहब बि फरमाए थो हुन पंहिंजी लठ मुआरी लठ सां मिलाई त हुन जी लठ भई ईअं पई चिमके जीअं ट्यूबलाइट चिमकंदी आहे। अल्लाह से असांजे नबी खे एॾा मौजज़ात ॾिना। त निमाज़ी निमाज़ में वाइदो थो करे वनखलो, ए अल्लाह जेको तुंहिंजे शरीयत जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, तुंहिंजे सोणे नबी जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, मां उनखे ईअं लाहे फिटो कंदो जीअं जूतनि खे लाहे उछलाइबो। वाइदो करे थो निमाज़। मुंहिंजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत मोकिले, फरमाईंदा मुसलमानों जेको शादी में दोल शरनायूं बाजा बैंसरियूं नाच ऐं गाना फनकार घुराए उन सां अहिड़ो बाइकाट कयो जीअं जूते खे लाहे उछलाइबो आहे, ईअं बिरादरी में उनखे उछलाए फिटो कयो, पाण ई कुते जहिड़ो मोह करे तव्हांजे पेरनि ते अची किरंदो। बाक़ी जेकर तूं वरी इन्हनि दोलनि शरनाइनि बाजनि ऐं बैंसरनि फनकारनि कंजरनि ऐं कंजरनि वारी शादी में वञे त पोइ तूं कहिड़ो मोतबर चइबे। हिकिड़ो माण्हू जो हुजे उनजो मुंहुं जो कारो हुजे त उन सां जो असां मुंहुं मिलाईंदासीं त असांखे बि कारा लॻंदी की न कान। मां तव्हां खां पुछां थो दोलो असां मुस्लमाननि जी निशानी या हिंदुनि जी? हा तव्हांजे इलाइक़े में जेकर कंहिं हिंदू बागड़ी भील ओॾई वांगे जी शादी हुजे तव्हां उनखे चओ त महिरबानी कर पंहिंजे शादीअ में वाइज़ करा, क़ुरान मजीद जो जलसो करा, ख़र्च बि असां था भरियूं, ॿिया मौलवी खणी ॾिंगा आहिनि पर मौलवी जोगीअ खे था घुरायूं, उहो वीचारो तनक़ीद कोन कंदो आहे, इस्लाही वाइज़ थींदो अव घुराईंदो। ख़र्च बि तव्हां कयो, अवाम खे मानी भी तव्हां खारायो, पर उन हिंदूअ खे चओ त शादी तुंहिंजे पुट जी शादी ते वाइज़ थींदो, कराईंदो भाई। हिंदू समझे तो त कुरान असांजो न आहे, कुरान मुसलमाननि जो आहे, पर हिंदुनि जे शादियुनि में दोल हूंदो आहे न। है बुझई मुसलमान इन हिंदू बागड़ी भील ओॾई वांगे खे एॾी गैरत आहे जो असांजे भले कुरान खे पंहिंजे शादी में अचणु नथो ॾे, पर हैफ़ हुजे तोते जो तो हिंदूअ जे लानती दोल खे पंहिंजे शादीअ में आंदो। तोखां वधीक तो हिंदू ऐं वांगियो गैरती चइबो, उनखे दोल ते गैरत आई, तोखे कुरान ते गैरत न आई। ये मुसलमानी वो असांजे इलाइक़े में हिकिड़ी शादी थी, पोइ कुंवारे तन घोटे तन खे चयो त 15 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो घोट पढ़ायो न त असां संग न ॾींदासीं। हाणे 15 ॾींहंनि जे अंदरि कहिड़ी तयारी थींदी? मिड़ई न्याणियूं सियाणियूं वठी शादी थी वई त सुबुह जो घोट जी मां पंहिंजी पोती लाहे करे पुट जे पेरनि ते रखियईं, रोए बि पई त पुट मूंखे थञ माफ़ कजां, पुट खां दाह निकिरी वई आहे, मां तोखां कहिड़ी ग़लती थी आहे, तोखां कहिड़ो कसूर थी वियो आहे जो मां तोखे थञ माफ़ कयां। त मां रोई करे जवाब ॾिनसि, पुट मां लख रुपया गॾु कयो त तुंहिंजे शादीअ ते शमू मिराली घुराईंदसि, मुंहिंजी उमेद पूरी कान थी, मुंहिंजी मर्ज़ी त इहा ई त सॼी राति तुंहिंजे शादीअ ते लानत जा वसकारा करायां, हा पर तूं लानत खां बची वे, जानी लानत खां बची आयो ॾुख। ये मुसलमाननि जा हाल आहे। वो असांजे उॾेरे जे पासे ॾे चाचो रब ॾिनो, वो रोई करे ॻाल्हि पियो करे, जॾहिं मां जवान हुयुसि त ॻोठ में पाड़े में हिंदुनि बागड़ियुनि भीलनि जी शादी थींदी हुई त उते बि मां दोल वॼराइण न ॾींदो हुउसि, पाड़े में हिंदुनि जी शादी, एॾो सख़्तु माण्हू। हाणे रोई करे ॻाल्हि पियो करे, चइबो हाणे असांजे घर में असांजे ॻोठ में टेलीविज़न अची वई, शादी थी त दोल अची विया, हू हिंदू बागड़ी भील ओॾई वांगिया
चाचे रब ने खींचो चाचा रब देना तू असा के दूल्हा वजाएंगे कौन दी दे आगे तू जन मुसलमान नट वजल था प्या मुसलमान हिंदू बागरी भील ओ नहीं वांगा सा मुसलमान मुझू भेनरू जरा तवा के वडे आवाज से घर के अंदर नमाज के अंदर कोठिया में बंद थी करे उते वडे आवाज से कुरान मजीद पढ़ण की इजाजत ना है जिक्र डाडा करण की इजाजत ना है दुरूद डाडा पढ़ण की इजाजत ना है त वडे आवाज से घिट नहीं रोडन ते लाडन नहीं सेरन जी तवा के कहीं इजाजत नहीं ओ मुझी अदी मुझी भेण जरा तो के हज ते अकेले वना जी इजाजत ना है धारे बरदसा हज ते तो के वना जी इजाजत ना है जुम्मे जी नमाज ते तो के मस्जिद में अचा जी इजाजत ना है ईद जे दी ईदगाह में तो के अचा जी इजाजत ना है पो बेपर्दा थी करे मेले ऐं मलाखड़े ते अस्पताल ऐं कॉलेज ऐं शादन में अकेले वना जी तो के कहीं इजाजत ॾिनी इन इजाजत मिली है ओ मुझी अदी मुझी भेण जड़ा नमाज के अंदर उलमा मौजूदल एकड़ी औरत नमाज घर में पढ़े थी घर जे कोठिया में नमाज पढ़े थी दरियों भी बंद दरवाजो भी बंद जेकर ने कोठिया के अंदर औरत जे मथे तारो लही वियो पोती लही वही सिर्फ चौथो हिस्सो वारन जो खुली वियो तो उन्हें औरत जी नमाज बातिल थी वही ओ मुझी अदी मुझी भेण जरा घर जे कोठिया जे अंदर दरियों दरवाजा बंधन उते तुझे मथे ता पोती परे थी वही त तुझी नमाज बातिल त पो जे कर तू स्कूल कॉलेज शादिन में मथो उघाड़ो करे घुमंदी त तुझी इज्जत कीअं महफूज रहंदी असा तो उन्हीं पैगंबर जा गुलाम आयूं उन्हीं मदीने वाले साईं जा उम्मती आयूं जहां गज़वे हुनैन जे मैदान में एक काफिरानी औरत जे मथे ते पंहिंजे नबूवत वारी चादर रखराई साहबा कसे इन्ना काफिरतुन सहीयत काफिरानिया पाण फरमाए इन्ना बिल्तुन जे फातिमा मां मोहम्मद जी न्याणिया त काफिरानी भी मां मोहम्मद जी न्याणिया पाण फरमाए जे मां फातिमा पांजी न्याणी जो मथो उघाड़ो बर्दाश्त न कंदुसि ईअं हिन काफिरानी न्याणी जो भी मथो उघाड़ो नबी बर्दाश्त न मुसलमानो असां जो नबी काफिरानी जे मथन ते पांजी नबूवत वारी चादर रखे अजो असां मुसलमान पांजी न्याणी जो मथो उघाड़ो ॾिसी करे फख्र था महसूस कयो हाणे ॾिसो त शहर में अजीब अजीब फैशन अड़ा लटा निकरी क्या हम जो अल्लाह पना औरत जी माना ही ओ घर औरत अरबी लफ्ज़ औरत जी माना ही ओ घड़ा वरी जेका औरत सनो लिबास चुस्त लिबास पाए करे बाहर निकले तो पो तो ओ घड़ी ओ घड़ा मुसलमानन मर्दन जो भी अरो लिबास कोने जड़ो औरतन जो लिबास आ इन्हीं जी करे मुझे साईं फरमायो रुब्बा आरियातिन फिल आखिरत कासियातिन फिद दुनिया पाण फरमायूं केतिरियूं औरतूं आखिरत जे ॾींहुं उथंदियूं त उन्हनि जे बदन ते लिबास कोन हूंदो छो त दुनिया में जेको लिबास पातऊं बेहयाई वारो लिबास चुस्त लिबास शराफत वारो लिबास कोन हुयो सनो लिबास पाए करे दुनिया में घुमंदियूं आखिरत जे ॾींहुं उन्हनि जे बदन ते कोई लिबास कोन हूंदो दुआ कयो अल्लाह मुसलमान मर्दन मुसलमान औरतुनि खे हया नसीब तो ये शादिन में दोल शरनायूं बाजा बैसियूं फनकार राग कंजर कजरू घुराण याका जो रवाज आहे हिंदुनि जो मुसलमाननि जो रवाज ना है अॼु वाइदो करे त इंशाअल्लाह पंहिंजी शादी में क़ुरान जो वाइज़ करे क़ुरान मजीद जो जलसो कराईंदासीं असांजो उन्हनि दोलनि शरनायुनि बाजनि बैसियुनि खां बाइकाट हा इते साईं छिनणो इते हिन शादी में वञिणो न आहे मोहब्बत भी अल्लाह खातिर बुग़्ज़ भी अल्लाह खातिर मोहब्बत भी अल्लाह खातिर हुजे त दुश्मनी भी अल्लाह खातिर हुजे
हजरत अबू बकर सिद्दीक जो पुट अब्दुर्रहमान मैदान बदर खां बाद जॾहिं मुसलमान अची थियो हजरत अबू बकर सिद्दीक खे चइबो बाबा बदर वारी जंग में केतिरा ई दफ़ा तूं मुंहिंजे तलवार जे वार में आए पर मां तोखे पंहिंजो पीउ सम्झी करे छॾे ॾिनो त हजरत अबू बकर सिद्दीक फरमाइस पुट अब्दुर्रहमान जेकर तू मैदान बदर में मुझे तलवार जे वार में अची आ त मां तोखे पंहिंजो पुट न बल्कि नबी जो दुश्मन समझी करे क़त्ल कई हा मोहब्बत या हो इन्हीं जे करे मुझे साईं फरमायो मन अहब्ब लिल्लाह व अता लिल्लाह व अबग़ज़ लिल्लाह व मना लिल्लाह फ़क़द इस्तकमल ईमान पाण फरमाई जा मोहब्बत भी अल्लाह खातिर रखी दुश्मनी भी अल्लाह खातिर रखी कंखे ॾिनई उहो भी अल्लाह खातिर कंखे न ॾिनई उहो भी अल्लाह खातिर पाण फरमाई न जो ईमान कामिल इहो कामिल ईमान वारो आहे तव्हांजे करे जो वाइदो कयो त इन शादीअ जो बाइकाट कंदासीं उन शादी में वेंदासीं जंहिं शादी में छा जेका नबी साईं जे सुन्नत जे तरीक़े अब मां तव्हां खां पुछां थो हदीस में अचे थो नबी साईं फरमा अन निकाह मिन सुन्नती फमर रगिबन सुन्नती फलैस मिनी पाण फरमायो निकाह मां मोहम्मद जी सुन्नत है जेको मुंहिंजी सुन्नत को मुंहुं मोड़ींदो मुंहिंजो कोन्हे अब फजर जी बरकात सुन्नत आहे हाणे जन वाला फजर जी तव्हां बरकात सुन्नत पढ़ो त इन सुन्नत खां अॻु में हिकु मीरासीअ खे घुरायो उनखे चयो दुहल बि वॼा वरी बाजे ई बैसर वारे खे घुराए बाजा बैसरू नाच करे पोइ फजर जी सुन्नत पढ़ो पढ़ंदो इहा सुन्नत थींदी फजर जी सुन्नत है नी बरकात सुन्नत तव्हांजे करे जीअं निकाह सुन्नत है त फजर जी बरकात सुन्नत है निकाह वारी सुन्नत में दुहल थो वॼाई बाजा ई बैसर थो वॼाई नाच ऐं गाना थो कराई पोइ ये फजर वारी जेका सुन्नत ज़ोर ऐं असर वारी जेका सुन्नत है उहा बि जॾहिं पढ़ी त पाण दुहल वॼरा बाजा ऐं बैसरू वॼरा नाच ऐं गाना करे पोइ इहा सुन्नत पढ़ जेको मुस्लमान फजर जी नमाज़ जी सुन्नत दुल्हन शरनाइन बाजन ऐं बैसरनि सां गॾे करे पढ़ंदो इन जी इहा सुन्नत कान थींदी त यादि रखो मुस्लमानो जेको मुस्लमान नबी जी निकाह वारी सुन्नत खां अॻु में दुल ऐं शरनायूं बाजा ऐं बैसरू नाच ऐं गाना फनकार घुराईंदो त इहा सुन्नत कीअं अदा थींदी किन अदा थींदी पोइ जंहिं सुन्नत जे मुंड में दुल शरनायूं बाजा बैसरू नाच ऐं गाना राग ऐं फनकार इहे जो अचनि त इहो निकाह कहिड़ो बरकत वारो थींदो इन निकाह में जेके बच्चा ॼमंदा इहे हलाली ॼमंदा वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे असांजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइण दुआ कयो अल्लाह साईं मुस्लमाननि खे अमल जी तौफ़ीक़ ऐं हाणे वाइदो कयो त साथ आलम जो इंशाअल्लाह जॾहिं क़ुरान मजीद जो कानून अची ईंदो त दुल शरनायूं बाजा बैसरू पाण ई ख़तमु थी ऐं तव्हां सभु नबी साईं जो साथ ॾींदव न जेके नबी साईं जो साथ ॾिनो हथ मथे खणो नारे तकबीर नारे तकबीर ए मुंहिंजा अल्लाह तूं गवाह हुजजां अॼु हिननि सभिनी हथड़ो मथे खणी करे वाइदो कयो आहे त असां मदीने वारे मीर जो साथ ॾींदासीं ए मुंहिंजा अल्लाह हिननि जा हथड़ा क़बूल कजां पोइ नबी साईं फरमायो अल्लाह साईं मूंखे मोकिलियो आहे तां त मां बाजा बैसरू मज़ामीर सभु बनी भोरा कयां तव्हां हिन ॻाल्हि में साईं जो साथ ॾींदव न तव्हांजे घर वाइदो कयो त जंहिंजे घर में मौसीक़ी राग जूं केस्टूं डिश वीसियार के बिलाए सुभाणे उनखे बनी भोरो कंदासीं तां त पहाड़ मरी वारनि खे पतो पए त ही नबी साईं जा साथी वञंदव न इहो हिकिड़ो त कमु कयो मन हिन जे सदके क़यामत जी माफ़ी मिली वञे मां हाणे तकरीर कयमि गजूअ में नौशाद फिरोज जे भरिसां ॻोठ आहे उते 4 न्याणियूं हुयूं उन्हनि न्याणियुनि खे एॾी गैरत आई जो उन ई वक़्त में टेलीविज़न खे बनी भोरो कयूं सखर में मां तकरीर कयमि उते औरतुनि जो ख़िताब हुयो केतिरियूं औरतूं हुयूं जन टेलीविज़न वीसीआर बनी भोरा कया
हैदराबाद में हिकिड़ी न्याणी हुई कॉलेज जी स्कूल में पढ़ण वारी पर नबी साईं जो साथ ॾिनई ॿुधंदियूं आहिनि किथे किथे वाए मर्दनि जो हथ वाइदो करे साथ ॾिनो त औरतुनि बि चयो त असां बि साथ ॾींदियूंसीं तो उन नौजवान न्याणी छा कयो जो घर में जेके भी मौसीकी राग जूं केस्टूं डिश वीसीआर सब खणी वञी दराए सिंधू में उछलाए हुन जो पीउ हुन ते कावड़जी वियो त तो हेॾो नुक़सान कयो आहे न्याणी पंहिंजे पीउ खे चयो हे मुंहिंजा अब्बा जेसि ताईं मुंहिंजी जान में जान आहे हिन घर में या त क़ुरान हलंदो या अल्लाह जो ज़िक्र या नबी जो फरमान जेसि ताईं मां हिन घर में आहियां हिन घर में न टेलीविज़न न वीसीआर न मौसीकी न राग क़यामत जे ॾींहुं हाणे इहा औरत जंहिं टेलीविज़न वीसीआर मौसीकी राग जूं केस्टूं भॻियूं ऐं जेका औरत वरी टेलीविज़न वीसीआर ॾिसे थी इहे क़यामत जे ॾींहुं बराबरि हूंदियूं जेका न्याणी मौसीकी राग टेलीविज़न ऐं वीसीआर खे भञी भोरा करे इहा क़यामत जे ॾींहुं अम्मा फातिमा जे पोयों जन्नत में दुआ कयो अल्लाह ताला मर्दनि खे गैरत घणाई औरतूं तव्हां ईअं असांखे मारे थी वञनि औरतुनि खे एॾी गैरत तव्हां मर्दनि खे एॾी गैरत न आहे तव्हांजे करे वाइदो कयो त हिन ॻाल्हि में नबी साईं जो साथ ऐं हाणे इलेक्शन अचण वारी आहे बलदियाती इलेक्शन असांखे असांजे वॾनि इजाज़त ॾिनी आहे अॻे इजाज़त न पिया ॾियनि पर हाणे असांखे इजाज़त ॾिनी अथनि असां उन्हनि सां वाइदो कयो आहे त सिंधी माण्हू वाइदनि में ॾाढा था अचनि असां सां वाइदो कयो अथनि त साथ तव्हांजो ॾींदासीं साथ ॾींदव न हाणे हिकिड़ो त कमु कयो भला तव्हां सिंधी निमाज़ पढ़ंदव मुंहिंजा हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा हिकिड़ो ॾींहुं पूरे पाकिस्तान जा मुस्लमान नंढा वॾा मर्द औरतूं हिकिड़ो ॾींहुं जेकर 5 वक़्त निमाज़ पढ़नि त पाकिस्तान में क़ुरानी कानून अची वञे निमाज़ जी एॾी बरकत आहे भला एतिरो त कमु कंदो हा मौलाना मोहम्मद अमीन रहमतुल्लाह अलैह फरमाए पियो असां सिंधियुनि खे असांजी माउ टोपी ठाहे ॾिनी टोपी ॾिठी अथव नी सिंधी उन सिंधी टोपीअ जो जेको आॾो मुंहुं ठहियलु आयो मस्जिद जे महिराब वांगुरु ठहियलु आहे असांजी इन जीजल अम्मा असांखे इहा सिंधी टोपी ठाहे करे ॾिनी त जीअं मुंहिंजो पुटु इहा सिंधी टोपी पाए मथे ते रखे नमाज़ जो टाइम थिए त हिनखे मस्जिद यादि अची वञे त जेकर पाण खे सिंधी सॾायो था ऐं सिंधी टोपी पायो था त महिरबानी कयो निमाज़ पढ़ो जेकर निमाज़ नथा पढ़ो त पोइ हिन सिंधी टोपी पाइण जो तव्हांखे कोई हक़ु कोन्हे ऐं सिंधी सिंध सनद साॻी ॻाल्हि सिंधुन सनदुन लिल इस्लाम सिंध इस्लाम जी सनद आहे सिंध बाबुल इस्लाम आहे भेणा हू सरहद जा पठान बलोचिस्तान जा बलोच बिरोही ऐं बरोच असां सिंधियुनि ते टोकूं था कंदे भेणा सिंध जेका इस्लाम जी सनद जेका बाबुल इस्लाम उते हिकिड़ो ई मौलवी कोन्हे को ऐं हिते असां वटि हेतिरा मौलवी असेंबली में वेठा आहिनि उहे बरोच बि असां ते टोकूं था कनि तव्हांजे करे पंहिंजी सिंध खे लॼायो न अॼु वाइदो कयो राति जे पोएं पर में रब सां ते अलाह असां तुंहिंजे क़ुरान मजीद ऐं निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ कोशिश ऐं महिनत कंदासीं अॻे त इख़्तिलाफ़ आहे शिया बरेली सभु मुतहिद थी असांजे मौलाना फज़ल रहमान अलाह हुनजे ज़िंदगी में बरकत करे सभिनीनि खे गॾु खयो आहे ऐं असांखे मौलाना सबक़ ॾिनो आहे त हिन वक़्तु इतिहाद जी ज़रूरत आहे शीए जो सुन्नी दुश्मन न आहे सुन्नी जो शीयो दुश्मन न आहे देवबंदी जो बरेली दुश्मन न आहे बरेली जो देवबंदी दुश्मन न आहे असां सभिनीनि जो वॾे में वॾो दुश्मन यहूदी नसारो अमेरिका ऐं बरतानिया वारा आहिनि जेके असां मुस्लमाननि खे वेढ़ाए रहिया आहिनि असांजे मौलाना फज़ल रहमान सभिनीनि मज़हबी पार्टियुनि खे गॾे करे हिकु जाइ ते गॾु कयो आहे त असां सभिनीनि जो यहूदी आहे उन सां मुक़ाबले जे लाइ तव्हां सभु मुतहिद ऐं मुतफ़िक़ थियो तव्हांजे करे अज़म कयो त पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करे पंहिंजे असली दुश्मन सां मुक़ाबिलो कंदासीं अल्लाह साईं को दुआ आहे अल्लाह साईं उलमा खे कामयाबु फरमाए हिन मुल्क में अल्लाह साईं क़ुरान मजीद वारो निज़ाम नाफ़िज़ फरमाए ज़िंदगी रही वरी मुलाक़ात वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन नार या अल्लाह ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा
बिनीन जहानन जे बुराई नहीं तकलीफ़ुन खां बचा इन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा बेदीनन के दीनदार बना बेनमाज़न के नमाजी बना या अल्लाह बीमारन के शफा नसीब फरमा मरीज़न के सेहत कामिला आजिला मुस्तमिर अता फरमा या अल्लाह ही जेके भी बना रात जे काफ़ी से जे गुज़रन जे बावजूद तो के राज़ी करण जे लाइ वेठा थई ॿियो कोई गर्ज़ कोन्हे तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे या अल्लाह सभिनीनि खां राज़ी थी नंढन खां वॾनि खां जवाननि खां कुराड़नि खां मर्दनि खां औरतुनि खां राज़ी थी या अल्लाह जेकी आया